खिपरोलग हथोंगो जे टेंट बस्तीअ में रहंदड़ ॿोॾ मुतासिरनि जूं सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ नेटाणो समेत एहतिजाजी मुज़ाहिरो नारेबाज़ी गुज़िरियल 10 ॾींहं खां टेंट बस्तीअ में रहंदड़ मर्दनि ॿारनि ऐं औरतुनि साजन कुमार अब्दुल समद ख़ासकेली सेवजी मल ऐं ॿियनि जी अॻवानीअ में टेंट बस्तीअ में गॾु थी डीसी सांगड़ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी बाद मुज़ाहिरीन साफ़िन सां ॻाल्हाईंदे एहतिजाज कंदे चयो त असांखे कूड़ा ठठा ॾेई ऐं सुनहरी ख़्वाब ॾेखारे हिते टेंट बस्ती क़ाइमु करे विहारियो वियो आहे, पर गुज़िरियल 10 ॾींहंनि खां असांजी सार नाहे लधी वई। हुननि चयो त डीसी सांगड़ मीडिया में बयानु ॾेई रहियो आहे त हथोंगो जे टेंट बस्तीअ में हर रोज़ मच्छर मार स्प्रे थियण समेत खाद खुराक ॾिनो वियो आहे। हुननि चयो त डीसी सांगड़ अहिड़ा बयानु ॾेई असांजे वेतर दिल आज़ारी करे रहियो आहे, छो त हिते कॾहिं बि मच्छर मार स्प्रे नाहे करायो वियो, खाद खुराक जो सामान नाहे ॾियारियो वियो ऐं न ई वरी कैंप में ॿियूं घुर्बल सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि। हुननि चयो त पीपी जे मक़ामी क़यादत कर बिलावल भुट्टो ज़रदारी खे हिते हथोंगो जे टेंट बस्तीअ में वठी अचण बजाए खिपरो में सियासी माण्हुनि पारां पंहिंजा हारी विहारे एमरजेंसी में क़ाइमु करायल कैंप जो दौरो करायो वियो, जिते पंहिंजे हारियुनि खां सभु कुझु सही आहे। हारियुनि सां बिलावल खे चई पाण ते कख रखाया विया। हुननि चयो त सियासी अॻवाननि समेत डीसी सांगड़ खां घुर कई आहे त जल्द टेंट बस्तीअ में सहूलियतूं ॾेई मुतासिरनि मां बेचैनी ख़त्म कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awaminewshd.com।